अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाज सरिया हक सच न्यूज़ में अवां सभिनी खे भली कार चऊं पिया। हक सच न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कयूं पिया दौलतपुर सिफन खां। दौलतपुर जूनेजा वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन शहीद बेनज़ीराबाद जे अॻुवानीअ में हाजी मुमताज़ जूनेजो, हाजी अली शेर, हाजी अली खान, हाजी हैदर जूनेजो जी अमर ऐं हाजी मोहम्मद सालिह जूनेजो जी घरवारी कुझु अरसो बीमार रहण सबबि लाॾाणो कयो, जंहिंजी नमाज़ जनाज़ा दौलतपुर परसान नवाब वली मोहम्मद में अदा कई वई ऐं खेसि समय आलिन अखियुनि सां अबाणे कब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। संदसि नमाज़ जनाज़ा में इलाइक़े जे सियासी समाजी अॻुवाननि, उस्ताद, सहाफ़ी, डॉक्टर ऐं जूनेजा वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन शहीद बेनज़ीराबाद जे अॻुवाननि अब्दुल हमीद खान जूनेजो, मोहम्मद सिद्दीक जूनेजो, मोहम्मद हनीफ जूनेजो, वज़ीर अली जूनेजो, अली अनवर जूनेजो, गुलाम मुस्तफ़ा जूनेजो, फारूक जूनेजो, बशाम खान भंड, अली मुराद जूनेजो, रशीद अमन जूनेजो, अमजद अली जूनेजो, अली नवाज़ जूनेजो, खमीसो खान जूनेजो ऐं मुख़्तलिफ़ बिरादरी जे मुअज़्ज़ज़ शख़्सियतुनि पारां वॾे अंग में शिरकत कई, जिन्हनि वारसनि सां ताज़त जो सिलसिलो जारी आहे। रिपोर्ट कराए फ़क़ीर हक नवाज़ कलंदरी, हक सच न्यूज़, दौलतपुर से।